गुज़ारियो तुझे मदीने खे मूं वसारियो रात बिराना मोरोई गुज़ारियो तुझे मदीने खे मूं वसारियो ॾाढी सिक लॻी दीदार जी तुझे सोहणे मदीने जे पार जी ॾाढी सिक लॻी दीदार जी तुझे सोहणे मदीने जे पार जी रात बिराना मोरोई गुज़ारियो रात बिराना मोरोई गुज़ारियो तुझे मदीने खे मूं वसारियो ॾाढी सिक लॻी दीदार जी तुझे सोहणे मदीने जे पार जी बस बस पहिरीं चयमि शेर सॼो चवां वरी चयमि त टाइम मूंखां हीअं निकिरी वेंदो छो न हे ॿ आयतूं क़ुरान जूं वधीक पढ़ी वठी ॻाल्हि सम्झ में आई क़ुरान करीम जी ॻाल्हि पे कयमि त जेॾी महिल अल्लाह जी ज़ात तोखे मदीने पाक जे अंदर हाज़िरी नसीब करे तमन्ना कहिड़ी होंदई अखियूं मुंहिंजूं हुजनि गुंबज़ खज़रा साम्हूं जेॾी महिल ज़ियारतुनि ते वेंदे ख़बर पवंदे हुज़ूर हिन गलीअ सां विया चवंदे बीहो बाबरकातूं नफ़िल पढ़ी वठां हुज़ूर जो सहाबी बीहो नफ़िल पढ़ी वठां जेॾी महिल न मके में पहुचंदे काबे जो तवाफ़ जेके विया आहिनि उमिरि ते को हिकिड़ो धातो मथे खणे मालिक राज वेठा सुभान अल्लाह जेॾी महिल मके में पहुचंदा हो तवाफ़ काबा हूंदो हिकिड़ी तमन्ना हूंदी जान जी बाज़ी लॻाया पर काबे में जेको पत्थर हिजरे अस्वद लॻल हिकिड़ो दफ़ो त चप मिलाया या होंदी न तमन्ना जान जी बाज़ी लॻाया पर हिकिड़ो दफ़ो त चपड़ा वञी उन जगह ते मिलाया छा मिलंदी पत्थर मां चवे न के पत्थर न चओ इहो ओहो खुश नसीब जेके मुझे मुस्तफा जा लबड़ा नसीब थिया इहो ओहो खुश नसीब जेके मुझे महबूब जा लबड़ा घणा दफ़ा चओ हिकु दफ़ो घणा दफ़ा चओ ॻाल्हायो हिकु दफ़ो मुस्तफा जा लबड़ा काबे जे पत्थर खे लॻल जेको जन्नत मां गिफ्ट थी आयो आहे तफ़सील कॾहिं ॿिए दफ़े उनखे लबड़ा लॻल जन्नत मां आयो लब मुस्तफा जा लॻा क़यामत ताईं ग़ुलाम जान जी बाज़ी लॻाईंदो इन काबे खे चुमी ॾियां पैसे वारो त वेंदो 4 लखनि वारो त वेंदो 3 लखनि वारो त वेंदो पर जेको गदह गाॾड़े वारो जेको तगारीअ वारो उन मज़बूर मिस्कीन जो छा थींदो मुझे मदीने जे मीर फरमायो मदीने जे साईं फरमायो ओ गरीब तू परेशान न थी तू निहार त सही तुझे महबूब मदीने जे मीर रब जे दरबार में दुआ घुरी मौला मुखे मिस्कीन करे रहाए जा सुभान अल्लाह महबूब मुस्तफा अल्लाह जी ज़ात बाबरकात मुझा दोस्त अजीज महबूब के छा न ॾिनो उन मुझे महबूब चयो मौला मुखे मिस्कीन करे रहाए जा मिस्कीनन सां गॾु हिन दुनिया में रहाए जा मुझे मुस्तफा फरमायो मां तयार यतीमन मिस्कीनन जो मुझा मुस्तफा को मूं वटि लख कोन्हनि के कीअं काबे ॾे अचां कीअं अचे उन पत्थर खे चुमी ॾियां जंहिंखे तो लबड़ा लगाया मुझे मुस्तफा फरमायो जरा इश्क वारियूं अखियूं त खोल मुझे करीम मुस्तफा फरमायो हिननि अखियुनि सां ॾिसण वारा हिननि अखियुनि खे खोल मुंहिंजा आका कीअं खोलिया मुझे मुस्तफा फरमायो ॾे ख़बर घर में क़ुरान पियल थई या न इते को भी एड़ो आए जेको चे मुझे घर में कुरान पढ़े ॿुधायो घर में कुरान थिया न हा मुंहिंजा महबूब आहे मुझे मुस्तफा फरमायो सोच उन जन्नत वारे पत्थर खे मां मुस्तफा हिकिड़ो दफ़ो लब लगाया
अर्श मुअल्ला खां अर्श अज़ीम खां अल्लाह जो कलाम आयो हिकड़े हिकड़े हरफ मां मुस्तफा जे ज़ुबान के भी चुमियो आ त लबड़न के भी चुमियो आ परेशान छो हई ओ मक्के वारो पत्थर त हिकड़ो दफो मां मुस्तफा चुमियो ओहो त जन्नत मां आयो ए कुरान जन्नत मां जन्नत जे ठाहींदड़ वटो आयो उन पत्थर के मां मुस्तफा हिकु दफो चुमियो इन कुरान जे हरफ हरफ मां मुस्तफा जे लबड़न के भी चुमियो ज़ुबान के भी चुमियो कोन ॾिठी त करबला में मुंहिंजो दिल पर हुसैन जो पूरो वजूद तम फर्श ते पयो पर नेज़े ते बि मुंहिंजे हुसैन कुरान खे न छॾियो कुरान हुसैन अल्लाह फरमाए थो मुझे कुरान से प्यार कर छो कुरान हुसैन के न छड़ियो हुसैन कुरान के न छड़ियो छो बचपन जा यार बचपन जा यार वरी चओ बचपन जा यार सीनो मुस्तफा जो होइया अला क़ल्बिक सीने मुस्तफा ते कुरान 23 साल नाज़िल थींदो रहियो आयतूं रुकू सूरतूं थींदियूं रहियो उन सीने मुस्तफा हसन ऐं हुसैन भी निकंदा रहा वॾड़ा थींदा रहा कुरान भी मुकमल थींदो वियो हसन हुसैन भी वॾड़ो थींदो वियो ऐं मुस्लमान गौर कर हसन हुसैन भी ॼमण सां मुस्तफा जी ज़ुबान चूसी आ त कुरान करीम भी ॿाहिर निकिरो पियो आ पहिरीं मुस्तफा जे लबन खे चुमियो ॾेई पियो उहे यार जिनके कोई धार नथो करे सके ऐं जंहिंजो हसन हुसैन सां प्यार उन जो कुरान सां प्यार ॻाल्हि मोटी साॻी जॻह ते आणिया त पंहिंजे घर वारीअ खे यादि अथव यादि पंहिंजे घर वारीअ खे क़ुरान करीम सॼो पढ़ा अगर सॼो नथी पढ़ी सघे त अलहम्द ज़रूर यादि कर मुंहिंजे मुस्तफा जो दुरूद यादि कर चवीस अल्लाह जी बानी जेॾी महिल बचड़े खे थञ प्यारी खीरो प्यारी दुरूद पढ़ंदी वञ सूरह फातिहा पढ़ंदी वञ भले मुक़ाम जे भर में छॾे अच जिन हुरूर परियो तुंहिंजे बचड़े जे कदमनि खे चुमियूं ॾींदा पार विंगो थियण कोन ॾींदा जेकॾहिं अम्मा टीवी पई ॾिसंदी ॿुधो हूंदो टीवीअ में बच्चो पियो थञ धाईंदो जेकॾहिं अम्मा हूंदी मोबाइल ते लॻी पई बच्चो पियो थञ धाईंदो जेकॾहिं अम्मा ॿुधंदी पई गाना बच्चो पियो थञ धाईंदो उहो बच्चो राति जो छिरक न छॾींदो त छा क़ुरान जवाब ॾियो छा कंदो बचड़ो हथ सां पंहिंजे बच्चनि जी ज़िंदगी बर्बाद न कर हिकिड़े जज वठायो फ़ैसिलो पीउ खणी आयो जज साहब जी हे मुंहिंजो पुटु मांखे लतूं थो हणे छा थो करे लतूं थो हणे जज घुरायो पुट खे ॾे ख़बर तुंहिंजो पीउ थो चवे त मूंखे लतूं थो हणे सचा चइसे हा सचा चई क़बूली थो चई क़बूलिया थो चई ख़बर अथई सज़ा कहिड़ी आहे चई सज़ा पोइ आहे पहिरीं जज साहब पुछंदे त सही चई हा पुछंदुसि चई पुछ चई पीउ खे लतूं चई हा छो चई बाबे खां पुछ त मुंहिंजो नालो छा रखियो अथई जज पुछो दे ख़बर पुट जो नालो छा रखियो अथई चइसे रब सिक्की पिनी ॾिनो इन करे प्यार में सॾींदोसि मुंहिंजो खोदड़ो छा सॾींदो ॻाल्हि छा सॾींदो खोदड़ो जज साहब ॾे ख़बर अबे प्यार मां जो खोदड़ो सॾियो त खोदड़ो प्यार में डॉक्टर लतूं न हणंदो त ॿियो छा कंदो बच्चे जो नालो रखी त सोची समझी रखंदो कर बच्चे जी तरबियत करी त सोची समझी कंदो कर वरी आयो त इते बि ॻाल्हि करे वञा हिकु अल्लाह जी बानी छो त औरतुनि ताईं आवाज़ पहुची रहियो आहे दीन जी ज़िमेवारी मर्दनि ते बि आहे त औरतुनि ते बि आहे हिकु अल्लाह
अल्लाह जी बानड़िया धारन में शादी करे आई पुटरो अल्लाह हिकड़ो दिनो मुड़सो अल्लाह घुराए वरतो सभिनी खे ख़बर आ जेका धारी अकेली हुंदिया उन बेचारी सां छा छा गलूर कया वेंदा हन ख़बर हुयसि त मुंहिंजा मिड़ई सजण केतिरा हन पर पोइ बचड़े जे करे मां हुंदिया मां वरी कोन चे मां ना 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 दिल खोले चो मां जंहिंजो जेतिरो न अमड़ सां प्यार एतिरो दिल खोले चे अमड़ माथो ॿुधाई ओ जी जल मां जहिड़ो मिट ॿियो कोन आहे सुणी मां जहिड़ो यार मिट ॿियो कोन आहे अबो भी अबो आ अबो भी अबो आ पर मामा आगे पर मामा आगे जल मां जहिड़ो ॿियो कोन आहे सुणी मां जहिड़ो मिट ॿियो कोन आहे ताते निभाए वॾड़ो कयाई ॾई सुख बचन खे ॾुखड़ा सठाई वगावेस तन ला वॾा मोड़ तन ला वेठी ला जठाए वेठी से जूठाए जी जल मां जहिड़ो यार मिट ॿियो कोन आहे अमड़ अमड़ा बेटा अमड़ अमड़ा नाहे अमड़ी जने वटी कदर तने पुछो जी जलला जने वटी कदर तने पुछो भली तू कर तू भली मजा नाहे मां जने वटी कदर तने पुछो आहे मां तू कर तू खबर पोए पवंदई खबर पोए पवंदई विदई जॾहिं मोकिलाए ओ विदई मोकिलाए जी जल मां जहिड़ो यार मिट ॿियो कोन आहे अमड़ जी ॻाल्हि अचे वई अंदर जी ताह करे वरतम पीउ पुट नंढा हूंदा अंदर अचनि बाबू जो वक़्तु कोन थो गुज़रे यार मां शादी कया वठो पर अमड़ वेचारी ज़िंदगी अरबे छॾी छॾिया बचड़नि जे लाइ शादी छो नथी करी जते बस मुंहिंजो सभु कुझु ही बचड़ा हन परदेसियाणिया धारी राज में अल्लाह हिकड़ो बचड़ो पहिरो ॾिनो मुड़स घुराए वरतो हाणे सजी ज़िंदगी बचड़े जे हवाले थी करे पंजनि जा दुख सुख ॾिसी वेठी आ अबाणा कालाए काॾे छॾे आई आ धारी राज में जंहिंजे सहारे आई उहो सहारो बि रब घुराए वरतो हाणे पंहिंजे बचड़े सां विंदुर करण लॻी बचड़ो जॾहिं हलण जहिड़ो थियो दिलि में ख़्याल थी करे ओ मुझा करीम रब मूं त दुखन में गुज़ारियो पर मुझा मौला एड़ी का वाट कढी दे त मां हिन बचड़े खे ॾसियां जो कंहिंजो बि मोहताज न थिए केड़ी दुआ घुरे मौला छा करे एड़ी का ॻाल्हायो तव्हां ॻाल्हायो त मां क़ुरान पढ़ा हाफ़िज़ क़ुरान वेठा अथव त पुछिजो छा कढी ॾे वाट कढी ॾे कंहिंखे चई अल्लाह खे अल्लाह क़ुरान करीम में फरमायो वमन यत्तक़िल्लाह
له مخرجا जेको भी मां अल्लाह का खौफ रखदो मां अल्लाह का डरदो मां अल्लाह सा प्यार कंदो मां रब ते भरोसो कंदो मां रब उन जे ला बाटू पाणी खोले छडींदो केर वाटू खोलींदो तावीज़न वारो मौलवी हर किसने हाँ अन्या को अल्लाह वारो हथड़ा करे त रब रुकल रास्ता खोले छडींदो बच्चे ने तावीज़न वारो रखो बच्चा पंहिंजे पाण खे मौजू नथो मटण चाहिया जी जल अमड़ दुआ घुरी ओ मुझे मौला मुझे बचड़े जिला बाट कठी दे अल्लाह उन बचड़े जे मां जे दिल में ख्याल विधो ओहा अमड़ छाती करे सोचे 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 छा कया मौला मुझी मदद कर मौला मुझी मदद कर फजर जे नमाज ते उठी बचड़े खे उथारी अम्मा जो सवेल थी उथारी बचड़ा हा इन करे थी उथारी अज जी मां कया तीअ कर अम्मा छा जे ला बच्चा जी मां कया अगर तू भी कंदे जेको घुरंदे ओ मुझो रब तोखे ॾेई छॾींदो जी जल अमड़ के खबर हुई सुबह जो मुझो बच्चो बिस्कुट फलाणो खाईंदो टाफियूं फलाणियूं खाईंदो अमड़ ओए घुराए पाजे घर में रखियो बच्चो तो छा वुज़ू कयो हुंदो नंढड़े बच्चड़े उन वुज़ू करे मुसल्लो विछायो अमड़ मुसल्लो विछायो अमड़ सजदा ॾिना बच्चड़े अमड़ दे निहारी दो रहो नंढड़े पेशानी रखी अम्मा हाणे छा कया बच्चड़ा हाणे अखियूं बूट बच्चड़े अखियूं बूटियूं बच्चा चओ मुझा अल्लाह साईं बच्चड़े चयो मुझा अल्लाह साईं मुझा अल्लाह से पांजे महबूब जे सदके मुखे बिस्कुट दे उनके घुरणो जो हुयो मासूम बच्चड़े जी जो अखियूं बंद करे घुरियो अमड़ खणी उन जे झट में हथड़न में रखियो अग्या खणी रखियो बच्चे अखियूं खोले अम्मा अम्मा जी बच्चा अम्मा अल्लाह से मुखे बिस्किट ॾेई छॾिया बच्चा को खान खाई वरी जी अम्मा ना मुखे टाफियूं खपन अबा दुआ घुर ओ मुझा अल्लाह साईं पांजे मिठड़े महबूब जे सदके ओ मुझा मौला मुखे टाफियूं दे अमड़ खणी हथ में विझो अम्मा अम्मा जी मुझा बच्चा अम्मा मुझे रब मुखे टाफियूं ॾिनियूं मुझा बच्चा मुझो अल्लाह ॾींदो थो वञे तू वठंदो वञ अम्मा इहो अल्लाह केरा मुझा बच्चा मुझो रब उहो जेको बानो घुरंदो उनके खाली कोन छॾींदो मुझा यार थोड़ो अॻी ॻाल्हि त ॿुध बच्चड़ो खेॾण वियो अधु कलाक बि कोन गुज़रियो मोटी आयो अम्मा जी बच्चा उथी वुज़ू कर त नमाज़ पढ़ो अधु कलाक भी कोन गुज़रियो ओ मुझी जी जल अम्मा उथी नमाज़ पढ़ो बच्चा नमाज़ जो टाइम अम्मा टाइम तुंहिंजो कोन थियो मूंखे त शइ खपे अल्लाह जी बानियूं अल्लाह जा बारड़ा बच्चन की इहा तरबियत कयो ये तरबियत कयो कुछ ॾींहं गुज़रिया बच्चे जी आदत पक्की थी वई पाड़े में कज़ो थी वयो अमड़ कज़े ते हली वई तदफीन में देर थी गुस्ल में देर थी अमड़ वेचारी ते वेही रही धारी हुई त को तानो न दे त ॿाहिरी हली वई ओडा बच्चड़ो खेली भूख लगी जी जो घर आयो ॾिठई त अमड़ काने का भूख ॾाढी लगिया सोचे अम्मा कान्हे त छा है जेका रोज घुरंदो अॼु उन खां छो न घुरा उन मासूम बच्चड़े जीअं वुज़ू कबो आहे हथ मुंहुं धो मुसलो खणी विछायो जीअं अमड़ विछाईंदी आहे ईअं बंदा सुबदा सजदा रे चवे थो मौला ओ मुंहिंजा मौला अॼु ॾिसी थो अज बिस्कुट टाफियूं जो भूख लगी अज भूख लगी फर्श ते मासूम सजड़ो रे अर्श ते मुझो रब नाज़ करे रहियो ओ जिब्रील जी रब जलील होदे ते निहार मुझो मासूम मां रब खे सदे रहियो जन्नत मां काठो खणी वञो अञा हथड़ा करे
अग में पहुंचाए त मुंहिंजो घुरंदड़ राज़ी थी पवे। जिब्राईल जन्नत मां खाधो खणी उन मासूम जे आॾो थो रखे बचड़े बसीन जो निहारियो खाधो ख़ुश थियो अमड़ न हुई हाल जो उनखे ॿुधाए खणी वञी खट ते ठठ सां खाइण लॻो बचड़ो खाई रहियो आहे होॾां अमड़ जे दिल में ख़्याल आयो मतां मुंहिंजे बचड़े खे बुख लॻी हुजे वञी पंहिंजे बचड़े जे लाइ को इंतज़ाम कयां अचे त दड़ो खुलियो पियो आहे ॾिसे त मुंहिंजो बचड़ो ताज़ी भाॼी ताज़ी मानी अजीब खुशबू वारी खाई रहियो आहे मां खे कहिड़ी ख़बर त यार हिन सां परची पियो उन जी दिल अमड़े दड़को ॾेई चयो हज़ार दफ़ा झलियो थमई त कंहिंजे दर ते न वञा वरी कंहिंखो पिनी आयो आहीं निहारे चवे थो अम्मा तो पाणे न पिनण सेखारियो जंहिंखे रोज़ सेखारियो अॼु उन खां ई पिनी आयो मां जो ख़्याल न वयो कंहिंखां वठी आयो हथड़ो वठी चवे थो अम्मा ही वुज़ू कयो अथमि हे मुसलो विछायो अथमि जंहिंखां रोज़ घुरंदो अॼु बि उन खां घुरियो उन ॾिनो मां खाई रहियो ऐ मुंहिंजा भाउ ऐ मुंहिंजा मुस्लमान भाउ ओ मुंहिंजूं जीजलियूं अमड़ियूं ओ मुंहिंजूं भेनरूं अल्लाह जूं बानियूं मासूम बचड़नि जी कीअं तरबियत कयो मासूम बचड़नि खे कीअं पंहिंजे करीम रब जा क़ुर्ब रसियो त उहे बचपन खां ई अल्लाह जे ज़िक्र में मौज में हुजनि नौजवान वकार अहमद उन जो भाउ डॉक्टर शायद तव्हांजा बचड़ा आहिनि उन्हनि जो बाबो सभिनी खे मां ॾिठो त एॾो शौक़ में निमाज़ क़ुरान सोचूं त जंहिंजो न अबो अम्मा निमाज़ी क़ुरान वारा हूंदा आहिनि त बचड़नि ते असर ज़रूर थींदो ऐ मुंहिंजा दोस्तो पंहिंजे बचड़नि खे सुहिणो कस रसियो टाइम 11 बजे मूंखे बस करणो आहे हाणे हिकिड़ो दफ़ो दुरूद पढ़ो त थोरो पोइते मोटां अॼु ॻाल्हियूं रंग पंहिंजा मालिक जा थी विया सलात सल्लल्लाहु